असिस्टेंट डायरेक्टर लेबर खातो लाड़काणो नगीना मेमण के उहदे तां मुअत्तल कयो वियो आहे। लेबर खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया ते ख़बर ऐं वीडियो जो सख़्त नोटिस वठंदे सेक्रेटरी महिनत सिंध के असिस्टेंट डायरेक्टर लाड़काणो नगीना मेमण के उहदे तां मुअत्तल करण जो हुकुम जारी कयो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां असिस्टेंट डायरेक्टर नगीना मेमण ख़िलाफ़ इंक्वायरी करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो। सेक्रेटरी महिनत सिंध साजिद अबड़ो जो चवणु आहे त इंक्वायरी में सभिनी सबूतनि ऐं दस्तावेज़नि जो तफ़सीली जाइज़ो वधीक कार्रवाई कई वेंदी। मां आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त असिस्टेंट डायरेक्टर लेबर खातो लाड़काणो नगीना मेमण के उहदे तां मुअत्तल कयो वियो आहे। लेबर खाते जे सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया ते ख़बर ऐं वीडियो जो सख़्त नोटिस वठंदे सेक्रेटरी महिनत सिंध के असिस्टेंट डायरेक्टर लाड़काणो नगीना मेमण के उहदे तां मुअत्तल करण जो हुकुम जारी कयो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां असिस्टेंट डायरेक्टर नगीना मेमण ख़िलाफ़ इंक्वायरी करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। सेक्रेटरी महिनत सिंध साजिद अबड़ो जो चवणु आहे त इंक्वायरी में सभिनी सबूतनि ऐं दस्तावेज़नि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वेंदो ऐं वधीक कार्रवाई कई वेंदी।